बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ठीक है, सिंधी पंजू किताब आहे पंजे क्लास लाइ सिंधी। उन जो पहिरियों पहिरियों पाण हमद था पढ़ूं। हमद माना हिकिड़ी शाइरी हूंदी आहे। शाइरीअ जा बि मुख़्तलिफ़ उन में क़िस्म हूंदा आहिनि। शाइरीअ में गज़ल बि हूंदो आहे, शाइरीअ में हमद बि हूंदो आहे, शाइरीअ में वाई बि हूंदी आहे, शाइरीअ में नैत बि हूंदो आहे। पर ही छा आहे? हमद माना अहिड़ी शाइरी आहे जंहिंमें अल्लाह ताला जी तारीफ़ थियल हुजे। ठीक है, पहिरीं सॼो आउं पढ़ी थो वञा, तशरीह बि कयां थो, गौर सां सम्झो ऐं पोइ घर वरी उन जी प्रैक्टिस कजो। ठीक है, तरन्नम में ॻाईंदा त उन में तव्हांखे अल्लाह ताला जो आहे न हमद, तरन्नम में पढ़ंदासीं, सुहिणे अंदाज़ सां पढ़ंदासीं त इन में असांखे सवाब बि मिलंदो, असांजी लर्निंग बि थींदी, असांजी दिलचस्पी बि वधंदी। क्लियर? हाणे पहिरीं सॼो आउं पढ़ी थो वञा। चए थो जेॾो तुंहिंजो नाम, अल्लाह ताला चए थो हल तुंहिंजो नालो त केॾो वॾो आहे। अल्लाह ताला चई दंग थी वञे न, माना सॼी काइनात खे हलाइण वारो। साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसूं, पन ॿोड़ी पाताल में पहण तारी तूं, जेकर अची मूं त मेराई मान लहां। चतो साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठी तूं, केॾो तूं अजब करे वेठो हिन काइनात खे हलाइण लाइ। माना तुंहिंजी कुदरत त केॾी अजीब आहे, माना असांखे सम्झ में नथी अचे। चए थो कॾहिं कॾहिं हल्की शइ बि पाताल में ॿोड़ो छॾी, पन ॿोड़ी पाताल में, कॾहिं कॾहिं पन बि जेको आहे न अंदर पाणीअ जे पाताल ताईं हलियो वेंदो आहे। माना इंसान हल्को आहे, पर इंसान हल्को बि ॿुॾी वियो पाणीअ में। पर उन जे मुक़ाबले में ॾिसो न हवाई जहाज पाणीअ वारा केॾा ॻरा आहिनि। एॾा वॾा जहाज हूंदा आहिनि जे टाइटैनिक एॾो त वॾो हो त हुन में होटलूं हुयूं, हुन में लाइब्रेरियूं, हुन में घर हुआ, हुन में कमरा हुआ, हज़ारे माण्हू हुन में रही सघा पे। त एॾो वॾो जहाज बि पाणीअ में तरे पियो, ॿुॾे कोन थो। पर उन जे मुक़ाबले में असां ॾिसंदा आहियूं त बाबा फलाणो माण्हू पाणीअ में ॿुॾी मरी वियो। माना हिकिड़ो हल्को माण्हू ॿुॾी वियो, पर हेॾो सारो पहाड़ जहिड़ो जहाज बि तरी पियो। चए थो अजीब तुंहिंजी साहिबी आहे। अल्लाह ताला जी चए थो तुंहिंजी कुदरत त केॾी अजीब आहे। जेकर अची मूं त मेरा ई मान लहां। चए थो हाणे जे तूं मूं ते बाझ कई, मेरा ई माना मेरो आहियां, गदलो आहियां, गुनाहनि में भरियल आहियां। पर चए थो त जेकर अची मूं, जेकॾहिं तूं मूं ते बि बाझ कंदे, मूं गुनाहगार ते बि बाझ कंदे, त मुंहिंजो बि मान वधी वेंदो, मर्तबो वधी वेंदो। ठीक है, पाण को हिकिड़ो आहे अलामा इकबाल जी ख़बर न कंहिंजी आहे, ये सब तुम्हारा करम है कि आका बात अब तक बनी हुई है। माना असांखे जेका मुआशिरे में इज़त मिले पई, इहो अल्लाह ताला इज़त रखी वेठो आहे। जेकी मंज जहान सो तारीअत ॾे तुंहिंजी, लुत्फ जे लतीफ़ चए तो वट कमी कान, अदल छुटा आन को फेरो कज फज़ल जो। जेकी मंज जान माना जान में जेको कुझु आहे, सो तारीअ तॾे तुंहिंजी, माना उहो तुंहिंजे करे पियो हले। अगरि असांखे खाधो मिले थो, पक्षीअ खे खाधो मिले थो, हिकिड़ी माकोड़ी आहे न उनखे खाधो मिले पियो। कुतो वीचारे खे सॼो ॾींहुं पाण पथर हणूं था, पर कुतो उहो ई थोलो मतारो लॻो पियो आहे। हुन घर में वेंदो पथर लॻंदुसि, हुन घर में वेंदो पथर मिलंदो, त बि खाए थो तॾहिं त हले थो। तीअं हिकिड़ी नंढड़ी माकोड़ीअ खां वठी पक्षीअ ताईं, इंसाननि ताईं सभिनि खे रिज़्क़ तूं पियो रसाईं। ही सॼो जहान जेको आहे, कीअं सिज उभरे थो, कीअं सिज लहे थो,
कीअं तारा निकिरनि था, कीअं चंड निकिरे थो, कीअं चंड सन्हो थी वञे थो, कीअं चंड वॾो थी वञे थो, कीअं मींहं वसनि था, ही जबल, ही समुंड, ही सभु तुंहिंजे करे पियो हले। चए थो तो वटि कमी, लुत्फ़ चए लतीफ़ जे लतीफ़ चए तो वटि कमी कान, माना तो वटि कंहिं शइ जी कमी कान, तो वटि हर शइ आहे। ठीक है, माना जमीन में वॾा खजाना आहिनि, आसमाननि में वॾा खजाना आहिनि। अदल छुटा जे इंसाफ़ कंदे न, जे पाण चऊं ॿ ॿ चार थींदा, जे उन हिसाब सां सोचींदे पोइ त बाबा आउं कंजो पियो, इंसाफ़ कंदे पोइ आउं गुनाहगार आहियां, पर मूं ते छा कर को फेरो कज फज़ल जो, माना पंहिंजे फज़ल जो, पंहिंजे रहम जो मूं ते फेरो कजां त पोइ मुंहिंजो बचाव थी वेंदो। माना उहो अलाह ताला खां बाझ थो घुरे, अलाह ताला जी तारीफ़ बि करे पियो, पर हुन खां रहम बि घुरे थो। रहम छो थो घुरे? चए थो तूं त वॾो हुई न, तो वटि हर शइ आहे, तूं त मुंहिंजे लाइ सभु कुझु करे सघीं थो। जेॾो तुंहिंजो नाव बाझब ओॾियाई मना, री थंबे री थूणिए तूं छपर तूं छा, कुॼारो कहाँ तोखे मालूम सभ का। चए थो जेॾो तुंहिंजो नालो वॾो आहे न, आउं तोखां बाझब ओॾी घुरां, ईअं कोन आहे त तोखां फ़क़ति 10 रुपया घुरां, बाबा 10 रुपया त केर बि मूंखे ॾेई सघे थो। चए थो तूं जेॾो वॾो आहीं न, सॼी काइनात खे हलाई पियो, त बाझब मूंखे ओॾी खपे। वरी छा थो चए? चए थो ॿियो कश मूं तो अलाह ताला जो बयानु करे, री खंबे री थूणिए तूं छपर तूं छांव। पाण इहे छिति रखंदा आहियूं, ॾिसो कमरे जी छिति आहे, त पाण छा ॾिनो आहे, हितां भित ॾिनी आहे, हुतां पायो ॾिनो आहे, हुतां पायो ॾिनो आहे, पोइ इहो छिति बीठी आहे, इन छिति बीह रहंदी, पर आसमान कीअं बीठो आहे? माना मथां छपर थियो, का थूणी असांखे कान थी ॾिसण में अचे, को पायो कोन थो ॾिसण में अचे, को बि हेॾो आसमान बीठो आहे। री थंबे री थूणीअ तूं छपर तूं छांव, तूं माना मथां छांव थियो असांजे बीठो आहीं। कुॼारो कहाँ, चए थो हाणे मथो आउं कहिड़ो वेही हणां। माना हिकिड़ो त आउं इबादत में अलाह साईं खां वॾे वॾे आवाज़ में घुरां, रोई घुरां, पोइ सोचे थो आउं बि कोई चयो आहियां, अलाह ताला खां छो त घुरां, छाकाणि त जेका ॻाल्हि ज़बान सां आउं न पियो चवां, उहा बि त अलाह ताला खे मालूम आहे न। आउं कंहिंजे बारे में बुरो सोचां पियो, सुठो सोचां पियो, बाबा अलाह ताला त हिते बि वेठो आहे, इंसान जे अंदर में छा आहे अलाह ताला ॼाणे थो। चए थो आउं तोखे छा चवां, कहिड़ी शइ चवां। ठीकु आहे, तंहिं करे ही पाण हिकु दफ़ो ॿीहर तरन्नम में पढ़ी था वञूं। ठीकु आहे, इनखे हसी मज़ाक में न वठो, घर में वञो वञी प्रैक्टिस कयो। ठीकु आहे, असीं बि वॾा फनकार कोन आहियूं, पाण सभु प्रैक्टिस था करियूं। थी सघे तो मूंखे प्रैक्टिस करे करे तव्हीं घर में प्रैक्टिस कयो, तव्हांजो अञा ज़बरदस्त आवाज़ निकिरे। ठीकु आहे, पोइ वरी मूंखे ॿुधाइजो। साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसि, पन ॿोड़ी पाकाल में पहण तारी तूं, जेकर अची मूं त मेरियाई मान लहां, जेकी मंझ जहान सो तारीअ तॻे तुंहिंजी, लुत्फ़ जे लतीफ़ चए तो वटि कमी कान, अदल छुटा आन को फेरो कज फज़ल जो, जेॾो तुंहिंजो नाव बाझब ओॾियाई मना,
री थंबे री थूणिए तू छपर तू छांव गुजारू कहाँ तोखे मालूम सबका। पंहिंजे अंदर में जेको आहे अल्लाह ताला खे मालूम आहे हैं। इबादत में वञूं था घुरूं था अल्लाह ताला खां, पर अल्लाह ताला खे सभु कुझु मालूम। त ही बैत सुठे अंदाज सां पढ़ो। ऐं केॾी महिल तव्हां खां प्रेज़ेंटेशन वठंदुसि। ऐं चाहियां थो त को स्टूडेंट हुजे जेको हिते अची तरन्नम में बि ख़ूबसूरत अंदाज सां ॻाए, हिकिड़ी मिसरा चवे ऐं पोइ वरी उहो एक्सप्लेन ख़ूबसूरत अंदाज सां करे पोइ तव्हांजी रिकॉर्डिंग कंदासीं। केरु इहो चैलेंज क़बूल करे थो त तरन्नम में ख़ूबसूरत अंदाज सां ॻाईंदो बि, हमद चवंदो बि, ऐं उन खां पोइ वरी उन्हनि 4 लाइनुनि जी तशरीह बि कंदो, करे ना कॾहिं ताईं? माना वैकेशन खां पहिरीं, जून खां पहिरीं। क्लियर? घर वञी प्रैक्टिस करियो। ही पाण यूट्यूब ते हणंदासीं, उन ते ॾिसिजो त कीअं थो चइजे। पोइ वरी तव्हां पंहिंजे घर में वरी प्रैक्टिस कजो वॾे आवाज़ सां। सही आहे? चलो शाबाश।